काबिल एहतराम मरकज़ी सदर पेंडर अफसर साईं गुलाम रसूल साहब, उत्तरी एहतराम हिदायत सीनियर नायब सदर साईं रफीक अहमद निज़ामी साहब, डिप्टी जनरल सेक्रेटरी मरकज़ साईं मुख्तार अहमद सोलंकी साहब, इन डिवीज़न जो सदर प्रोग्राम जो मेज़बान साईं मीर मोहम्मद साहब, जिले सागर जो सदर अगुणो मरकज़ी इलेक्शन कमेटी जो चेयरमैन, अगुणो मरकज़ पेंडर जो जनरल सेक्रेटरी साईं हाजी नाज़िर हुसैन निज़ामी साहब, जिले शहीद बेनज़ीराबाद जो कायम मकाम सदर साईं असगर नाई साहब, मुझे सामू वेठल जिले जा जनरल सेक्रेटरी, डिवीजन जा उहदेदार साथी, तालुकनि जा सदर, जनरल सेक्रेटरी, उहदेदार साथी, साईं सिद्दीक़ है और सिद्दीक़ सभी दोस्तों के सलाम। हमेशा ये थींदो आहे जो हे जेके उहदेदार जा प्रोग्राम हूंदा आहिनि, असां ईंदा त सरकार जे लाइ आहिनि, सरकार खे कुझु करे ॾेखारियूं ऐं साईं असां सरकार खे कुझु करे ॾेखारियूं ऐं असांजो जहिड़ो सरकार सां हूंदो आहे, मगर उन्हनि प्रोग्रामनि में असां अची तजवीज़ ॾियण जे बजाए, तहरीक खे कामयाब करण जे बजाए ॿियनि शयुनि खे खणंदा आहियूं जेके शयूं माना खेज़ हूंदियूं आहिनि। साईं माना खेज़ हूंदियूं आहिनि, हर उस्ताद जो लफ़्ज़ माना खेज़ आहे। फर्नीचर न आहे असांखे ज़रूरत आहे, स्कूल में उस्ताद जी खोट आहे असांखे ज़रूरत आहे, तंज़ीम में ढोल आहे असांखे ज़रूरत आहे, लेकिन वक़्त जो तइम ऐं वक़्त जी सिफ़बंदी करण, वक़्त सां हलण, वक़्त सां ॻाल्हाइण, इहो उहदेदार खे सिखणु घुरिजे। असां जॾहिं चवंदा आहियूं त जूनियर ऐं सीनियर में को फ़र्क़ु न आहे, असां चवंदा आहियूं त नाइब हेडमास्टर खां सिखंदो। जॾहिं स्कूल में नओं उस्ताद ईंदो हुनखे हाज़िरी बि न ईंदी ठाहिण। मां कजो तव्हां सभु उहदेदार साथी वेठा आहियो, हिकु हिकु दफ़ो टे इलेक्शन लड़िया हूंदो, आईंदा जा उम्मीदवार हूंदो, के रिटायर थियण वारा हूंदो, लेकिन तव्हांखे पंहिंजो ज़िले सदर सम्झे तव्हां अॼु ॾींहं सां घेरो करिणो आहे ऐं तव्हां ॻाल्हियूं वठियूं त पंहिंजे ताक़े जे ॾींहं जूं थियो त ज़िले सदर मूं ज़रूरु चवंदो त बाबा हीउ वक़्तु न आहे, ताक़े जनरल बॉडी घुरायो, ताक़े जनरल बॉडी घुरायो, ज़िले सदर घुरायो, घणनि ताक़नि जनरल बॉडी घुरियूं आहिनि, घणनि सदर जनरल बॉडी घुरियूं आहिनि, घणा असां तंज़ीम में हलूं था। इलेक्शन जी टाइम में आउं चेयरमैन लिबास आहे 11-12 मिलियो 100% वोटर्स। कच्छ में सरसूख न आहे पर कच्छ में वोटर्स आहे, उन उहदेदार खे ही कोन मिलंदो आहे, चटा घटी आहे। मां 500 करायां मुंहिंजा वोट थींदा, मां 200 करायां मुंहिंजा वोट थींदा। जेॾी महिल उस्तादनि जे टैक्स वक़्तु असांखे करण जो उन वक़्तु चटा घटी कोन आहे, उनमें आउट रस्तो आहे। मां नाराज़ न थियो कि कोई सुल्तान होता होगा, या सदरी गुजारना था।
तंहिंजे करे थोरो सबुर थोरो तमुल अॼु साईं गुलाम रसूला कल रफ़ी दरबार हुयो इन जा सिंसा सर्विस साहब हुयो सब कुछ तव्हां ॾिसी आया आहियो तारीख़ में असां ॾिठो आहे हिन ज़िले तारीख़ जी कामयाबी में हुकमदार हुई सालिम कंदड़ साहब के और रिश्तेदार याद कंदुसि जो पांच सदर हुयो ज़िले अॼु हू जिते आहे वासी कुझु करे अञा उन्हनि खे वसी थिए लेकिन हुनखे हिन उस्तादनि खे पंहिंजे रंग में असांखे ज़रूरत आहे ऐं हुनखां सवाइ असांखे ॾिसो कीअं ॾिठो अचे त हुनजे तबियत जी ज़रूरत आहे दोस्तों इलेक्शन में जॾहिं वेठी हुजे वोट लिस्ट में जॾहिं वेठी हुजे मार्केट कमेटी में जॾहिं वेठी हुजे ऐं जेकर तारीख़ हले त तारीख़ जो पंहिंजी गलतुनि कोताही जो सॼो बोर्ड ॾिसणु आहे मर्कज़ जे मथां रखूं त मर्कज़ी सदर जे नाकामी जे करे पेटीएम खां उस्ताद परे पेटीएम खां उस्ताद परे न आहे पेटीएम खां उस्ताद परे असांखे तव्हांखे मर्कज़ जे करे न आहे मर्कज़ी सदर गुलाम रसूल भारत बिना मुक़ाबले 8 दफ़ा ज़िले शिकागो जो सदर रहियो आहे तव्हां अॼु तक गुलाम रसूल खे शिकागो जे लाइ फोन कयो त शायदि उहे हज़ार उस्ताद करंदा इहा नाकामी असांजी आहे इहा मुंहिंजी आहे मां तव्हांखे कोन चवां असां आई खे अमल न कयूं वक्त जिम्मेदारी न घुरायूं वक्त वकील न कयूं वक्त मंदर में कावड़ी न मोकिलियूं वक्त ते चंदो न वठूं खीसे मां ख़र्च पाण कयूं सब भई मर्कज़ जे मथां लाइट जल रही देखी मर्कज़ वॾो आहे मर्कज़ जो वण छां वारो आहे हुनजी छां आहे जो ही पेटीएम तंज़ीम मज़बूत आहे ऐं हलंदी रहंदी गुलाम रसूल सदर हुजे सुभाणे ॿियो अचे असां हिदायत कयूं पर पेटीएम तंज़ीम हूंदी रहंदी मज़बूत हाजी आदिल साहब के साथ आएंगे मत चौका के हाजी साहब हो रहा है राजा मालिक वो हाजी साहब करे यादी की दली खोली आज के हिंसित हुए जाए सुबह हुंसित में होगा लेकिन हुंसित का तो वो है होगा रासा पंजो लैब जो दबाव को रखूं जी हाजी साहब मुतवाज़िन पंहिंजी शइ रखियो थो अचे त तारीख़ हलाइणी आहे जनरल बाड़ियूं करणियूं आहिनि सॼी टाइम पीरियड में ज़िले सागर में इंतज़ार हले थो गाने जा ख़रीदारी आहे कॾहिं हुन लाइ दामले सदर वॾे वाक़े जे ॾियां असां वटि तंज़ीम आहे अहिड़े नमूने सां आउं पंहिंजे ज़िले जी वाक़ा न कंदुसि पर आउं मर्कज़ी सदर खे रिपोर्ट ज़रूरु पेश कंदुसि जेका हर तालुके सदर खे पंहिंजे तालुके जी रिपोर्ट में खपे साईं हिन वक़्तु ताईं ज़िले सदर जो मूंखे सरायो वियो आहे अलहमदुलिल्लाह मुंहिंजे ज़िले में 6 यूनिट आहिनि 6 यूनिटनि जा सदर मौजूदु आहिनि 6 यूनिटनि जा उहिदेदार मौजूदु आहिनि 6 यूनिटनि में असां वटि मर्कज़ जेको हुकुम कयो आहे उन ते अमल थियो कागबंदी हुजनि ताक़त जो एहतियात में ज़िले जे एहतियात में दोस्तनि हरा बड़ा रात ॾींहुं जिदोजहद करे पंहिंजी इलेक्शन वांगुरु भॼी चुकी दोस्तनि में तकलीफ़ मीडिया साहबी सब दोस्त अॼु हेॾे सारे प्रोग्राम में तव्हां साथ जी कहिड़ी न पर असांजे काम करण ज़िलनि जे प्रोग्रामनि में बाक़ी ते मीडिया खे तव्हां कवरेज कयो तंज़ीम तव्हां सां आहे ज़िले सदर अकेलो कुझु न आहे तालुके सदर अकेलो कुझु न आहे मर्कज़ी सदर अकेलो कुझु न आहे उनजा हथ बि असां मज़बूत कंदासीं ऐं उनखे कंदो बि ॾींदासीं
कौम ऐं कबीले जो इताद थींदो आहे ऐं कौम ऐं कबीले सिंधी माण्हू गॾु आहियूं जॾहिं ॿी क़ौम सां जहिड़ो थींदो आहे त पाण ॿधी कंदा आहियूं इताद कंदा आहियूं अचो त पंहिंजो कबीलो कंदा मां थी असां कबीला न आहियूं असां सभु सिंधी आहियूं पर अचो उस्ताद गॾिजी पंहिंजे हंधि हिकिड़ो कबीलो कयूं पंहिंजे हंधि गॾिजी मर्द सां गॾु ऐं कराची हलूं जिते सभु छा जो इज़ाम सदरी जीअं सखर में आर्मी जे ख़िलाफ़ एहतजाज कयो जॾहिं नज़र मोहम्मद मां कयो सेक्रेटरी नज़र मोहम्मद मां सेक्रेटरी जेकॾहिं साईं वारा यादि थो सघे त पंहिंजो हिसाब खां पुछो उस्ताद जे नफ़्स खां हिलंदो उस्ताद सां छिकंदो उस्ताद ते अॻियां नालो न अचे पर सेक्रेटरी नज़र मोहम्मद हुयो ऐं आर्मी उन वक़्तु 3 साल आर्मी हुई सईद सदरी साहब हर आया हुआ जेको सो सखर या प्रेटर जी ताकत हुई त उस्ताद मत दोस्त ही ज़िलो त उहो ज़िलो आहे जो तव्हांजो शकीर ऐं असगर जॾहिं प्रेटर जे गेम में सिस्टम कया हुआ तव्हांजे ज़िले जे सदर साबिर ज़रदारी साहब हुकूमत जे पार्टी खां वेठो हुते 50,000 माण्हुनि जो जुलूस कयो हो जंहिंमें असांजो चेयरमैन साहिबु साईं अशरफ साहिबु वेठो आहे इक़बाल वेठो आहे असांजा क्रिकेट वारा दोस्त आहिनि जो हुनजी तक़रीर कई तारीफ़ हुई त पार्टी पंहिंजी जॻह ते पर अॼु मां उस्तादनि सां पंहिंजे ज़बरदस्त तारीख़ी ज़िले में तव्हां दोस्त फर्नीचर जो कमु कयो तव्हां दोस्त मर्कज़ सां चंडे जो कमु कयो मर्कज़ घणो न चवंदा करे पर एतिरो जो मूं समेत चेयरमैन में कान केर बि कोन पुछो केर बि न पुछो कहिड़े चेयरमैन जांचूं अॼु कई साईं छुटल मला वठी करे हाजी नाज़िर साहब वटि वापस वेंदा कहिड़े जांचूं कहिड़े कहिड़ा चेयरमैन पैसा खाई आहे कहिड़ा कहिड़ो कनि था कहिड़ा न कनि था काॾे उहे चेयरमैन अॼु बि मौजूदु आहे पर मर्कज़ी सदर साहिब जंहिं 3 सालनि में चङो न वरितो आहे मूंखे त लॻे थो ख़ुदा जी ख़बर आहे बाक़ी मुंहिंजे बि यूथ सभु साईं जे पूरे हलंदी जॻह ते मानी खणाई हूंदी ॾिनो हूंदी त बाक़ी चवंदो कोन्हे को 4 साल मर्कज़ी सदर तव्हां सां सिंध पूरी में हले मर्कज़ी काबीना पूरी हले तव्हांजे जनरल पार्टी में वधे तव्हांजे उदरखान में वधे तव्हां दरगाह ते मर्कज़ी सदर खे चङो न मिले पर जेकर हुनखे कोर्ट मां पैसा मिलिया हूंदा त उहे दोस्त मां फेसबुक भरियो पियो आहे नाला मुमकिन आहे कोन खणंदो आहियां मथां हिकु को दोस्त ॻाल्हि करे पोइ असांखे कोन थो करे तव्हांखे नथो कोन कयां पर उन्हनि सभिनी आहे त मिनिस्टर जे लाइ न ॻाल्हाईंदासीं के कानून लाइ न ॻाल्हाईंदासीं पर पंहिंजे सदर साहब खां काबीना खां जेको अख़्तियार वर्किंग कमेटी सिंध जो आहे जेका पुछी चुकी आहे मूं समेत पुछी चुकी आहे